अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंधड़ी न्यूज़ अल्ट्रा HD यूट्यूब चैनल ते भलीकार। तो दोस्तों कंहिं माण्हू वरी रातों रात में मशहूर थी वेंदा आहिनि त के वरी मशहूर थियण लाइ अजीब हरकतूं कंदा आहिनि। पर अॼुकल्ह हर कोई टिकटॉक ते मशहूर थियणु चाहे थो ऐं टिकटॉक ते मशहूर थियण लाइ सिंध में हिकिड़ो नओं ट्रेंड हली रहियो आहे। उन वीडियो जी क्लिप तव्हांखे ॾेखारींदासीं जेके हींअर हली रहियूं आहिनि मलंग जूं, जंहिंमें फ़ाइज़ा अली खे चुमी ॾिए थो ऐं पैसनि एवज़ चुमी ॾिए थो ऐं माण्हू वीडियो टिकटॉक ते रखंदा ऐं मशहूर थियनि था। जेकॾहिं तव्हांखे मशहूर थियण जो शौक़ु आहे त तव्हां कलंदर शहबाज़ जे मज़ार ते वञो, तव्हांखे हिते दरवेश मिलंदो जंहिं तरह तव्हां 50 रुपये में चुमी ॾियारे वीडियो रखी यूट्यूब ते या फेसबुक ते या टिकटॉक ते तव्हां तमामु घणा व्यूज़ हासिलु करे सघो था। पर अॼुकल्ह हिन तमामु घणी तनक़ीद थी रही आहे, छो जो ही चुमियूं थो ॾिए, तंहिंजे करे हिनखे तमामु घणो बोरी नज़र सां ॾिठो पियो वञे। सो उहे क्लिप तव्हांखे ॾेखारींदासीं जंहिंमें ही मलंग उहे हरकतूं करे रहियो आहे। यूट्यूब चैनल खे लाज़मी सब्सक्राइब करे वठिजो ऐं घंटी खे लाज़मी दॿाए छॾिजो ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कजो ऐं वीडियो खे अॻिते लाज़मी शेयर कयो। शोबिज़ जी ख़बरुनि जे लाइ असां यूट्यूब चैनल तव्हां लाइ बहितरीनु साबित थींदो, सो चैनल खे बि लाज़मी सब्सक्राइब करे वठो। त दोस्तों हलूं था उन वीडियो क्लिप ॾांहुं जेके तव्हां हिन वीडियो में ॾिसी सघंदा।